जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे रायपुर छत्तीसगढ़ मां। रायपुर जा सीए चेतन तारवानी ठहिया युवा विंग जा राष्ट्रीय अध्यक्ष। भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय कोर कमेटी द्वारा रायपुर जा सीए चेतन तारवानी खे भारतीय सिंधु सभा युवा विंग जा राष्ट्रीय अध्यक्ष घोषित कया विया। त इहो चयो वियो कि तारवानी जीअ खे पहिरों बि शरदाई दरबार में तत्कालीन अधिकारी अध्यक्ष जे रूप में नाम उल्लेख कयो वियो हुयो, पर राष्ट्रीय कोर कमेटी ने इनखे आधिकारिक रूप सां घोषणा करे छॾी। राष्ट्रीय कोर कमेटी जो वीडियो मीटिंग में घोषणा कई वई। हिन राष्ट्रीय कोर मीटिंग में मुंबई मां श्री लधाराम नागवानी, राष्ट्रीय अध्यक्ष कोल्हापुर मां श्री भगत राम छाबड़ा, कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष भोपाल मां श्री भगवान दास सबनानी, राष्ट्रीय महासचिव अहमदाबाद मां सीए तुलसी टेकवानी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अहमदाबाद मां श्रीमती मायाबेन कोडवानी, राष्ट्रीय महिला विंग अध्यक्ष अजमेर मां श्री महेंद्र कुमार तीर्थाणी, राष्ट्रीय मंत्री कानपुर मां श्री वासुदेव वासवानी, राष्ट्रीय संगठन महामंत्री शामिल हुया। रायपुर मां पहिरीं बार युवा विंग जा राष्ट्रीय अध्यक्ष ठहण में छत्तीसगढ़ सिंधी समाज ॾाढो ही ख़ुशि आहे ऐं लगातार वाधायूं एवं शुभकामनाऊं मिलनि थी पयूं। राष्ट्रीय कोर कमेटीअ जो आभार व्यक्त कंदा आहियूं मुख्य रूप सां श्रीचंद सुधरानी, विकास रूपरेला, दिनेश अठवानी, डॉक्टर एन.डी. गजवानी, दर्शन निहाल, मुरलीधर शाजीदा, बबन भोजवानी, राहुल खूबचंदानी, मुखी नथुलाल धनवानी, लक्ष्मी चंद गुलवानी, पंकज जादवानी, मुखी श्याम रूपरेला, मुखी रमेश लाल माधवानी, इंदर डोडवानी, अशोक मलानी, रोशन आहूजा, मुखी अचूमल गावरी, श्यामलाल नारंग, बंटी गावड़ा, बंटी जूमनानी, चापा मां होला रामचंदानी, दुर्ग मां विनोद मेघवानी, चकरभाटा मां गोविंद लाल, टिल्डा मां दिनेश पंजवानी। अन्य शहरनि मां भी वाधायुनि जो सिलसिलो जारी हुयो। त इहो चयो वियो आहे कि सीए चेतन तारवानी पेशे सां चार्टेड अकाउंटेंट आहिनि जेका हिक ई छत जे हेठां सभई सेवाऊं ॾियण में विश्वास कंदा आहिनि एवं वापारियुनि खे बि हिकिड़ो ई मंत्र ॾींदा आहिनि कि पंहिंजो ज्ञान वधायो ऐं निर्भर थी करे वापार कयो। इन जे लाइ जॾहिं जॾहिं नया प्रावधान आया आहिनि इन्हनि ॾाढी ही सरल भाषा में पंहिंजा वीडियो ठाहे करे माण्हुनि ताईं पंहिंजो ज्ञान ॾिनो आहे कि भय सां मुक्त थियो, चाहे वो नोटबंदी हुजे या जीएसटी हुजे, चाहे वो इनकम टैक्स हुजे या लॉकडाउन हुजे। सरकार द्वारा ॾेई वई राहतुनि जो वीडियो ठाहे करे हिननि माण्हुनि ताईं पहुचायो आहे ऐं पंहिंजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक में 15 वीडियो पोस्ट करे चुका आहिनि। हे प्राइम नेशनल ट्रेनर भी आहिनि। हिननि ॾाढा सारा ट्रेनिंग प्रोग्राम डिज़ाइन कया आहिनि जंहिंमें मुख्य रूप सां भविष्य मेरी मुट्ठी में, 7 फेरे, रब ने बना दी जोड़ी, आई एम द बेस्ट बॉस, बॉस ऑफिस, मेरे बिना भी मतलब ऑफिस मैनेजमेंट, स्पीच आर्ट, ब्लैंक चेक, होम स्वीट होम। हिन जे अलावा इनकम टैक्स, जीएसटी सां संबंधित सामान्य प्रावधान खां वठी करे सर्वे सर्च जी कार्यवाही तक अलग अलग वीडियो ठाहे करे स्टूडेंट्स, व्यापारी, महिला शक्ति, पुलिस विभाग, एक्साइज ड्यूटी विभाग, इनकम टैक्स विभाग, सेल्स विभाग, मीडिया पर्सन, कॉर्पोरेट सेक्टर जे अलावा अनेक संस्थाउनि मां अलग अलग समाज मां ऐं सामान्य जननि खे लाभ ॾिनो आहे। हे जेसीआई में जोन प्रेसिडेंट, चैलेंज संपादक टीम, इंटरनेशनल अवार्ड, जज पैनल खां वठी करे नेशनल ट्रेजरर तक पदनि ते रहिया आहिनि। इन जे अलावा सीए स्टूडेंट्स चेयरमैन, इंस्टीट्यूट ऑफ चार्टेड अकाउंटेंट रायपुर जा चेयरमैन, रायपुर इनकम टैक्स बार जा प्रेसिडेंट, छत्तीसगढ़ चैम्बर ऑफ कॉमर्स जा युवा विंग जा इनकम टैक्स सलाहकार रही चुका आहिनि ऐं वर्तमान में भारतीय सिंधु सभा युवा विंग जा राष्ट्रीय अध्यक्ष भी आहिनि। छत्तीसगढ़ सिंधी पंचायत जा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष एवं छत्तीसगढ़ चैम्बर ऑफ कॉमर्स जा व्यापारी विकास समितीअ जा चेयरमैन आहिनि। त असां सभिनीनि जी तरफ़ां सीए चेतन तारवानी खे युवा विंग जा राष्ट्रीय अध्यक्ष ठहण जे लाइ लख लख वाधायूं ऐं तव्हां ईअं ई अॻिते उन्नति कंदा रहो। असां सभिनीनि जी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।